वञे थो उन क़बर में उहे जेके बुनियादी इस्लामी शयूं आहिनि उन्हनि ते माण्हू पूरो लहणु घुरिजे। असां वटि ज़ोर छा ते ॾिनो थो वञे? असां वटि ज़ोर ॾिनो वञे थो नमाज़ ते। बाबा नमाज़ पढ़ो, बाबा जेको नमाज़ नथो पढ़े उहो काफ़िर आहे, उहो दीन खां निकितल आहे। यार ईअं कोन्हे। असां जॾहिं बि इश्क जूं ॻाल्हियूं खणूं था, असां जॾहिं बि सूफ़िया जूं ॻाल्हियूं खणूं था, असां जॾहिं बि उलमा जूं ॻाल्हियूं खणूं था, त उन्हनि आलिमनि जे अंदरि बि तव्हां ॾिसो जेके माण्हू आरिफ़ाना तबियत रखंदड़ हूंदा आहिनि, उन्हनि जी जेका ॻाल्हि थोरी मथां ॻरी हूंदी आहे, जेके ज़ाहिरी शरीयत जा मूं वांगुरु पाबंद हूंदा या ॿियनि दोस्तनि वांगुरु नमाज़ न पढ़ी थी त काफ़िर थी वियासीं हलिया, उहे माण्हू थोरो पोइते बीठा हूंदा आहिनि। इश्क जेको हूंदो आहे उहो माण्हूअ खे मज़हबनि खां शरीयतुनि खां आहिस्ता आहिस्ता खणी 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 अॻिते उन जॻह ते पुॼाईंदो आहे जंहिं जॻह ते माण्हू जन्नत ऐं दोज़ख खां बालातर थी करे पंहिंजे महबूब जी कुर्बत घुरंदो आहे। हू सम्झंदो आहे यार जन्नत ऐं दोज़ख जेको आहे इहो उन्हनि माण्हुनि जे लाइ जेके अञा तिफ़लाने इश्क आहिनि, जेके बांबड़ा था पाइनि इबादतुनि में। असांखे छा करणु घुरिजे? असां लाइ जेके उहे माण्हू आहिनि जेके इश्क जा तलबगार आहिनि, उन्हनि जे लाइ जेका बुनियादी शइ हूंदी आहे उहा इहा हूंदी आहे कुर्बे इमाम या कुर्बे हुज्जत ख़ुदा। जो हू सम्झंदा आहिनि बाबा जेकॾहिं आउं पंहिंजे हुज्जत ख़ुदा जे कुर्ब में ज़िंदगी गुज़ारां थो पियो त इहा मुंहिंजे लाइ जन्नत आहे। जेकॾहिं आउं पंहिंजे हुज्जत ख़ुदा जी कुर्बत खां परे आहियां, पोइ भले आउं केतिरियूं बि नमाज़ूं पढ़ां, पोइ भले आउं केतिरा बि रोज़ा रखां, मुंहिंजा तमामु त जेके अमल आहिनि इन्हनि समेत आउं दोज़ख में वेंदुसि। हाणे हुज्जत ख़ुदा जो कुर्ब छा मां हासिल थो थिए? नमाज़ पढ़ो, बेहयाई बुछड़ाई खां रोके थी, रोज़ो रखो, बुख जो अहसासु थिए थो, ग़रीब जेके फ़ुक़रा आहिनि मसाकीन आहिनि उन्हनि जो अहसासु थिए थो। ज़कात ॾियो त जीअं असांखे ख़बर पए त असांजो माल जॾहिं ॿियनि ताईं वञे थो पहिरीं त असांखे तकलीफ़ थींदी आहे, भले अलाह जे नाले ते बि ॾियूं, पंहिंजी जॾहिं ज़कात ॾींदासीं या ख़ुम्स ॾींदासीं त असांखे इहो अहसासु थींदो त यार पंहिंजे माल मां जॾहिं माल निकिरे थो त इंसान खे तकलीफ़ केॾी थी थिए। पोइ छा थींदो? सभ खां पहिरियों जेको कॉन्सेप्ट अचणु घुरिजे उहो अचणु घुरिजे त असां कंहिं ॿिए जे माल जे लाइ बि ईअं सोचूं यार कंहिं ॿिए खे बि नुक़सानु न ॾियूं, कंहिं ॿिए जो माल बि असां बि हराम में न खायूं। उन खां पोइ तव्हां हज ते वञो जेकॾहिं तव्हां में इस्तक़ामत हुजे ऐं वग़ैरह वग़ैरह शयूं। पर सभ खां जेको बुनियादी शइ आहे इस्लाम जे अंदरि उहा कहिड़ी आहे? उहा आहे समाजियत। जेकॾहिं इस्लाम, जेकॾहिं दीन, जेकॾहिं मज़हब कंहिं माण्हूअ खे हिकिड़ो बहितरीनु माण्हू नथो बणाए सघे त यकीन ॼाणो उहो मज़हब कंहिं कम जो कोन्हे, उहो बसि पोइ किताबनि ताईं बंदि चङो आहे। जेकॾहिं हिकिड़ी निमाज़ असां मंझां फ़हाशी ख़तमु नथी करे सघे, जेकॾहिं हिकिड़ी निमाज़ असां मंझां बेहयाई ख़तमु नथी करे सघे, जेकॾहिं हिकिड़ी निमाज़ असां खां गिला ग़ीबत ऐं कूड़ जी आदत नथी छॾाए सघे त पोइ उहा निमाज़ पढ़णु या न पढ़णु हिकु जहिड़ी आहे। जेकॾहिं असांजो दीन, असांजो मज़हब असांखे पाड़ेसीअ सां बहितरीनु सुलूक करणु नथो सेखारे सघे त पोइ असांजो मज़हब ॿियनि तमामु मज़हबनि वांगुरु भित सां हणण जहिड़ो आहे। असां पंहिंजे मज़हब खे पंहिंजे अमल मां साबित कयूं त माण्हूअ खे असां खां पुछनि यार तुंहिंजो अक़ीदो कहिड़ो आहे जो तूं एॾो बहितरीनु आहीं? तूं कहिड़े कंहिंखे मञींदड़ आहीं, कंहिंजो फॉलोवर आहीं जो तुंहिंजे इख़लाक़ मां ऐं किरदार मां ख़ुशबू अचे थी? तो पाड़े में कॾहिं बि कंहिंखे तकलीफ़ कोन ॾिनी आहे, तुंहिंजे वात मां असां कॾहिं बि कंहिंजी गिला ग़ीबत कोन ॿुधी आहे, तुंहिंजी बद नज़र असां कॾहिं बि कोन ॾिठी आहे तो कंहिं न्याणीअ खे बुरो नज़र खणी ॾिसणु हुजे, तुंहिंजी तन्हाई सदाईं पाक रही आहे, तो कॾहिं बि असां सां औरतुनि जी ॻाल्हि कोन कई आहे, तो कॾहिं बि असां सां शराबखोरी जी ॻाल्हि कोन कई आहे, तुंहिंजे मोबाइल में कॾहिं बि फ़हिश शयूं कोन्हनि। घटि में घटि असां जेके मज़हब हक़ जा मञंदड़ आहियूं, जेके मज़हब अहल बैत जा मञंदड़ आहियूं, असांजो किरदार त अहिड़ो हुजणु घुरिजे जो सुभाणे ग़ैर जेको ॿिए अक़ीदे वारो आहे उहो अची करे असां सां गॾु वेहण में फ़ख्रु महसूसु कंदो यार ऐं घटि में घटि अहिड़े माण्हू सां गॾु वेठो आहियां जेको समाजी तौर ते ॾाढो चङो आहे समाज में। हाणे जेकॾहिं आउं अॼु हिते वेही करे ॻाल्हि कयां अहल बैत ऐं हितां खां ॿाहिरि निकिरां ऐं उते वञी करे फितननि जी ॻाल्हि कयां, उते वञी करे चवां साईं हीअ अहले सुन्नत वारा आहिनि, हीअ आहिनि जाहिल, साईं हीअ अहले हदीस वारा आहिनि, हीअ जाहिल आहिनि, साईं हीअ विलाई आहिनि, साईं हीअ मुक़सिर आहिनि, साईं हीअ फलाणा आहिनि, हीअ गाली आहिनि, हीअ छा आहे? माना कहिड़े तरफ़ वञी रहिया आहियूं? इन्हनि सभिनी जे विच में जेका हिकिड़ी शख़्सियत आहे जेका उते असां सभिनी जे अमलनि खे ॾिसी करे खून जा ॻोढ़ा रोई रही आहे, उहो असांजे वक़्त जो इमाम आहे, जेको इहो ॾिसी रहियो आहे त आउं तव्हांजो महवर मर्कज़ आहियां, आउं तव्हांजे कचहरियुनि में शामिल कोन आहियां, आउं तव्हांजे ॻाल्हियुनि में शामिल कोन आहियां ऐं तव्हां खणी कहिड़ियुनि ॻाल्हियुनि में लॻा पिया आहियो। इश्क बुनियादी तौर ते हूंदो ई आहे त कोड़े कायाऊं तुंहिंजूं लिखनि लख हज़ार जीअं सभु के जेसी दर्शन धारो धार प्रेम तुंहिंजा पार कहिड़ा चई कहिड़ा चवां। जुस्तजू जेका हूंदी आहे उहा हर माण्हू में मुख़्तलिफ़ थी सघे थी, पर मंज़िल असांजी मुख़्तलिफ़ कोन्हे। हिकिड़ो माण्हू मस्जिदुनि में अलाह खे ॻोल्हे थो, ॿियो माण्हू ख़ल्क़े ख़ुदा में अलाह खे ॻोल्हे थो, को मसइलो कोन्हे, पर ॻोल्हण उन हक़ खे घुरिजे। हाणे उन हक़ जे पोयां ॿई माण्हू जेको मस्जिद वारो हुजे या जेको ख़ल्क़े ख़ुदा में जेको हिकिड़ो समाजी माण्हू आहे, उन्हनि ॿिन्हिनि जूं जेके आदतूं हुजनि उहे फितरी हुजनि। जीअं मिसाल तौर हिकिड़ो नंढिड़ो ॿारु ॼमे थो, उन ॿार ते इबादत साईं कॾहिं खां वाजिब थींदी आहे? जॾहिं खां बलूगत में अचे थो, बलूगत खां पोइ हुन ते इबादत वाजिब आहे। पहिरीं छो कोन्हे? छो त पहिरीं जेको ॿारु हूंदो आहे उहो ॿारु फितरत ते हूंदो आहे, फितरत आहे ई दीन इस्लाम। हाणे उन ॿार जे अंदरि कॾहिं असां इन शयुनि ते गौर कयो आहे त उन ॿार में अहिड़ियूं कहिड़ियूं शयूं आहिनि जेके फितरती आहिनि, त उहो ॿारु ज़ख़ीरा अंदोज़ी कोन कंदो,
उन ॿार में वॾाई कोन हूंदी, उन ॿार में हठ कोन हूंदी, उहो ॿार गिला ग़ीबत कोन कंदो, उहो ॿार कंहिंजो बुरो कोन चाहींदो, उहो ॿार कंहिंजो माल कोन चोराईंदो, उहो ॿार कंहिंजो गैर औरत खे गंदी नज़र सां उहो ॿार कोन ॾिसंदो, उन ॿार जे अंदरि इख़लाक़ हूंदो। अगरि रुसंदो त वरी जल्दी परचंदो, उन ॿार में कावड़ कोन हूंदी। इहे सभु शयूं रुगो असां पोइ जॾहिं बलूगत ते पहुचूं था, पोइ असांजे अंदरि दुनिया जी जेको हिस्सा आहे उहो शामिल थो थिए। जॾहिं उहो शामिल थो थिए त पोइ असांजे मथां क़ाइदा ऐं कानून मढ़िया था वञनि। पोइ असांखे चयो थो वञे भाउ हाणे नमाज़ पढ़, नथो पढ़े त पातराणी पढ़ायोसि। छो त नमाज़ हिकिड़ो समाजी क़ाइदो आहे जेको हिनखे बार बार यादि ॾियारींदी त तुंहिंजे परवरदिगार जे तरफ़ां ही सेट एंड प्रोटोकॉल्स ऐं क्राइटेरिया रखिया विया आहिनि त जीअं तूं हिकिड़ी बहितरीन ज़िंदगी गुज़ारे सघीं। तूं नमाज़ पढ़ त जीअं तोखे बार बार यादि अचे त मूंखे फ़हाशी ऐं बेहयाई खां बचणो आहे, छो जो मुंहिंजो परवरदिगार मूंखे रोके थो। तूं क़ुर पाक जी तिलावत कर त जीअं तुंहिंजो बार बार तुंहिंजे ज़हन में उहा रजत अचे त मूंखे मरण खां पोइ वरी उथणो आहे, ऐं मूंखे उथारियो वेंदो, मूंखां सवाल कयो वेंदो, मूंखां पुछियो वेंदो त केरु हुई, किथे हुई, कहिड़ो दीन हुई, कीअं ज़िंदगी गुज़ारी, ऐं उहो जवाबु ॾियां। ऐं उहो जवाबु कीअं ॾींदुसि? उहो जवाबु आउं ईअं नथो ॾेई सघां त बसि अॼु जेकॾहिं मूंखे यादि आहे त मुंहिंजो अलाह आहे, अलाह ऐं मुंहिंजो दीन इस्लाम आहे, ईअं कोन्हे, हिकु पेपर कोन्हे दुनिया जो। इहो जेकॾहिं असां उन ते अमल पेरा थियूं था उन ॻाल्हि ते त उहो जवाबु ॾेई सघंदासीं। जेकॾहिं अमल पेरा नथा थियूं त असांजे ज़बान ते उहा लफ़्ज़ ई कोन ईंदो। हाणे उन में वरी असां ॾिसूं त अची लिखियलु आहे क़ुर पाक में त निदा जे ॾींहुं हर शख़्स खे पंहिंजे इमाम जे पोयां उथारियो वेंदो। ईअं असांजी फसील। हाणे उहो निदा जो ॾींहुं कहिड़ो आहे? तोड़े उहो रजत वारो ॾींहुं हुजे जॾहिं क़ब्रुनि मथां उथारियो वेंदो प्योर मुशरकनि खे ऐं प्योर मज़लूमनि खे, जॾहिं इमाम ज़मान अजलल्लाहु ताला फजल शरीफ जो ज़हूर थींदो या क़यामत जो ॾींहुं हुजे। ॿिन्ही मां जेको बि दोस्त जंहिं ते बि यकीन रखे थो, जेकॾहिं असां हुन रजत ते यकीन रखूं था ऐं साम्हूं वारो दोस्त क़यामत ते यकीन रखे थो तॾहिं वेल एंड गुड। हुनखे ॿुधाए त हुन क़यामत जे ॾींहुं तुंहिंजो इमाम केरु हूंदो। हुनखां तव्हां अहिड़े क़िस्म ईअं मतिलबु चवंदो आहे तोड़ इमाम ई कोन्हे, तूं हुननि जे पोयां लॻल आहीं जेके पाण सड़ंदा आहिनि, उहो तव्हां हीअ ॻाल्हि ॿुधंदो ई कोन्हे। हुन खां पुछोसि यार ही बनी इसराइल में अलाह लिखियो आहे त हर शख़्स खे पंहिंजे इमाम जे पोयां निदा ॾिनी वेंदी, तुंहिंजो इमाम केरु हूंदो। ऐं वरी अलाह क़ुर में फरमाए थो त मूं अहिड़ी का क़ौम छॾी कोन्हे जेके हादीअ खां बग़ैर रखियो हुजे, जंहिंजे विच में हिदायत कंदड़ न हुजे, जंहिंजे विच में हादी मौजूदु न हुजे। छा तुंहिंजो हिन वक़्तु को हिदायत कंदड़ आहे? पोइ हुन सां ईअं आहिस्ता आहिस्ता पंहिंजे गुफ़्तगू खे माण्हू वधाए त जीअं हुनजो महवर मर्कज़ असां वारे पासे अचे ऐं सोचे। अच्छा जल्दी जल्दी वञी करे छो जो खोड़ शयूं करण था चाहियूं त शुरूअ खां वठी जनाब आदम खां वठी जॾहिं बि असां ॾिसंदासीं त तमामु तर जेके दुनिया जा मज़ाहिब आहिनि उन्हनि जे अंदरि कंहिं न कंहिं आख़िरी मुसल्ह आज़म, आख़िरी रिफॉर्मर, द लास्ट रिफॉर्मर ऑफ द वर्ल्ड, जेको दुनिया समूरीअ जी अहिड़े नमूने सां इस्लाह कंदो जो दुनिया मां ज़ुल्म जोर जफ़ा ख़तमु थी वेंदी, दुनिया मां शिर्क ख़तमु थी वेंदो, हुकूमत इलाहिया जो क़याम थींदो, अल्लाह जी हुकूमत हूंदी। इन दौर जी तमामु शुरू खां वठी जॾहिं खां वठी असां ॾिसंदासीं असांखे समूरी तारीख़ इंसानीअ में इहो फ़िक्रो मौजूदु मिलंदो वेंदे जनाब रसूल ख़ुदा ताईं ऐं अॼु ॾींहं ताईं। अच्छा इन खां हटी करे वरी जॾहिं साइंस जी असां तारीख़ पढ़ंदासीं त उहे वरी चवनि था त इंसानु जॾहिं खां वठी रहे थो तॾहिं खां वठी इंसान जे अंदरि कंहिं माफ़ोकल अक़ल, माफ़ोकल फितरत नथा चई सघूं, शऊर जे मथां ई कुवत जो ख़ौफ़ मौजूदु रहियो। इंसान पंहिंजी समूरी जेका हयात गुज़ारे थो उन में सभ खां पहिरियों जेको रहियो आहे त हुनजे ज़हन में कंहिं अहिड़ी शइ जो ख़ौफ़ मौजूदु रहियो आहे जेका हुनजे शऊर में, जेका हुनजे सम्झ में नथी अचे। ऐं उनजे वरी हेठियां जेके सेकेंडरी उन जूं ॿ शयूं ब्रांचिस निकिरनि थियूं उन्हनि में इंसान जे ज़हन में छा रहियो आहे? हिकिड़ी लालच रही आहे ऐं ॿी दुआ रही आहे। हू छा कंदो आहे? हुनखे ज़हन में लालच हूंदी आहे यार ही शइ हासिलु कयां, यार ही शइ हासिलु कयां, यार ही शइ हासिलु कयां। पोइ जॾहिं उहो नाकाम थींदो आहे त पोइ हू जंहिं ताक़त खां डिॼंदो आहे उन ताक़त ॾांहुं ॿाॾाईंदो आहे, शऊरी या लाशऊरी तौर सां। असां जेकॾहिं हथु खणूं था, अगरि को माण्हू हथु नथो खणे जेको चए यार सभु भलो थींदो, इट मीन्स हू उन शइ खे वर्णाए थो पियो जेको इंसाननि जी हेरिडिटीअ में हज़ारे सालनि खां शामिलु रहंदो थो अचे पियो। या फ़क़ीर फ़ुक़रा वटि वेंदासीं चवंदासीं यार दुनिया ॾिस केॾी ख़राबु थी वई आहे, चवंदो यार मालिक कंदो हिकिड़ो ॾींहुं भलो थी वेंदो। इहो जेको हिकिड़ो भलो ॾींहुं आहे जंहिंजी अज़ल खां वठी ॻाल्हि हलंदी थी अचे, आख़िरकार उहो भलो ॾींहुं कहिड़ो आहे? इन जे पोयां माण्हुनि खे लॻाइजे त उन भले ॾींहं जी सोच कजे, ॻोल्हा कजे। हिन नंढड़ी हदीस सां पंहिंजे गुफ़्तगू जो इख़्तिताम कंदासीं। मालिक चाहियो त वरी ॿिए दफ़ा कचहरी कंदासीं त मम्मातो वलम यारफ़ इमाम ज़मान ही मातो मीत जेको बि जी जी सवाल। हा
जेको शख्स मरे थो पंहिंजे वक़्त जे इमाम जी मारिफत खां बग़ैर उहो जाहिलियत जी मौत थो मरे। त इते नंढड़ी शइ आहे त मारिफत अक्सर जेका पढ़ाई वेंदी आहे उहा मारिफत पढ़ाई वेंदी आहे त बाबा तव्हां शनासा हुजो पंहिंजे वक़्त जे इमाम सां। साईं ख़बर साईं वक़्त जे इमाम सां शनासा हुजो त आख़िरकार तव्हांजे वक़्त जो इमाम केरु आहे। खोड़ सारा दोस्त चवंदा बाबा तव्हांखे नालो ख़बर हुजे, तव्हांखे हुनजी वल्दियत ख़बर हुजे, अगर हिन वक़्तु आयो त तव्हांखे ख़बर हुजे त उन्हनि जी ग़ैबत सुगरा कॾहिं थी, ग़ैबत कुबरा कॾहिं थी, ज़हूर जूं निशानियूं कहिड़ियूं आहिनि, एतिरे हद ते तव्हां पहुची वियो त तव्हांखे पंहिंजे वक़्त जे इमाम जी मारिफत आहे। अक्सर तौर ते नौजवान जे ज़हन में इहा शइ फीड कई वेंदी आहे। आउं सम्झां थो त जेकॾहिं शजरा तैयबा खां वाक़फ़ियत मारिफत आहे त पोइ छा नूह जो पुटु उनखे न सुञाणींदो हुयो, जो हुनजे बेड़े में शामिल कोन थियो ऐं ज़हन में थी वियो हलियो। हिकु पुट खां वधीक पंहिंजे पीउ खे ॿियो केरु थो सुञाणे। ऐं जेकॾहिं शजरे तैयबा खां वाक़फ़ियत ई मारिफत आहे त पोइ जेके करबला में साम्हूं इमाम हुसैन अलैहिस्सलाम जे लाइन हुया, छा उहे इमाम हुसैन खे कोन सुञाणींदा हुया? उन्हनि में त असहाब बि शामिल हुया। अगर सिर्फ़ शजरा तैयबा खे सुञाणण मारिफत आहे त पोइ जनाब रसूल ख़ुदा मस्जिद नबी में वेही करे छो था पंहिंजे असहाब खे चवनि हाज़ा हुसैन फ़ारफ़हु, हाज़ा हुसैन फ़ारफ़हु, ही हुसैन आहे, हिन जी मारिफत हासिल कयो। हुसैन उन्हनि असहाबनि खे ख़बर कोन्हे त हुसैन इब्न अली आहे, जनाब रसूल ख़ुदा हिन जो नानो आहे। उन्हनि माण्हुनि जनाब इमाम हुसैन अलैहिस्सलाम जी शहादत जो सबब बणिया जिन ॾिठो हुयो पंहिंजी ज़िंदगी में त जनाब रसूल ख़ुदा हिननि खे कुल्हनि ते खणी घुमाईंदा आहिनि। जिन ॾिठो हो त जॾहिं ही मस्जिद में दाख़िल थींदा आहिनि त जनाब रसूल ख़ुदा जुमे जो ख़ुतबो छॾे करे हिननि खे खणण उथंदा, उहे माण्हू सबब बणिया इमाम हुसैन अलैहिस्सलाम जे क़त्ल जो। छो त मारिफत सिर्फ़ सुञाणप जो नालो कोन्हे, मारिफत इताअत जो नालो आहे। जेसीं ताईं असां उन इमाम जी इताअत में ज़िंदगी नथा गुज़ारियूं तेसीं ताईं मारिफत जी दावा पूरी आहे। वाह वाह वाह। हाणे असां उन इमाम जी इताअत केतिरी था कयूं इहा शइ ॾिसूं। जेकॾहिं असां वक़्त जे इमाम जी इताअत में ज़िंदगी गुज़ारियूं था पिया त माना असां अहले मारिफत आहियूं, या मारिफत जे उहो जेको रस्तो आहे उन में क़दम पाए चुका आहियूं। हाणे मालिक असांजी मारिफत में इज़ाफ़ो फरमाईंदो वेंदो, छो जेका शइ असां तलब कंदासीं उहा शइ असांखे मिलंदी। असां साईं फसील जी हिकिड़ी क़ुरान पाक जी आयत उन्हनि असांखे ॿुधाए, जेको शइ जंहिंसां मोहबत रखंदड़ हूंदो, चाहत रखंदड़ हूंदो, क़यामत में उनखे उन सां गॾु उथारियो वेंदो, तोड़े जो पत्थर सां रखे। असां ॾिसूं त असां हिन वक़्तु पंहिंजी हिन ज़ाहिरी ज़िंदगी में कंहिंसां मोहबत रखूं था या कंहिंसां गॾु ज़िंदगी गुज़ारण जा ख़्वाहिश आहियूं। जेकॾहिं आउं त खणी नौजवानी खां ॿाहिरि निकिरी आयो आहियां, पर जेके नौजवान दोस्त आहिनि बिलख़ुसूस उन लाइ, जेकॾहिं मुंहिंजी ज़िंदगी जो महवर मक़सदु सिर्फ़ु हिकिड़ी हसीना आहे, हिकिड़ी पोपरी आहे, त पोइ क़यामत में थी सघे थो हुन सां गॾु तव्हां आउं हिन सां गॾु ज़िंदगी गुज़ारणु थो चाहियां। मुंहिंजी ज़िंदगी में बसि मुंहिंजो इश्क आहे, हिन सां शादी कंदुसि, ॿार बच्चा थिया, वरी बसि हा उहो क़यामत में ॿिन्ही गॾु मशहूरु कयो वेंदो, छॾायो हिक ॿिए जी जान। उते त उहा मां पंहिंजे ताज़े ॼणल ॿार खे पेर जे हेठां छॾे ॾींदी, बाबा मुंहिंजी जान छॾियो। या मुंहिंजी समूरी ज़िंदगी गुज़रे थी मालो दौलत गॾु करण में, तव्हां जेको आहे सो मूं वटि गाॾी हुजे, यार गाॾी कोन्हे महिनत कयां, कार हुजे मूं वटि, हुंडा सिविक हुजे महिराणा त अञा बि मथे हुजे, घर हिकिड़े कमरे वारो आहे त वॾो हुजे। इहे सभु शयूं समूरियूं असांखे सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु दुनियावी फ़ाइदो ॾेई सघनि। असांखे ॻोल्हणी उहा शइ आहे, मोहबत उन शइ सां रखणी आहे जेका शइ असांजी हिते बि ज़ामिन हुजे या खुरवी ज़ामिन हुजे। क़यामत में क़बर खां पोइ बि असां जॾहिं उन सां गॾु उथारिया वञूं त उन सां गॾु महसूरु कया वञूं त असांखे घटि में घटि इहो ख़ौफ़ न हुजे त यार असां पादर खाईंदासीं। ॿी हिकिड़ी नंढड़ी ॻाल्हि कंदा हलूं त जेको अमलनि जो बार बार थींदो आहे, अमल तोड़िया वेंदा, अमल तोड़िया वेंदा, त आरिफ़ीन चवंदा अमल तोड़ण अलाह वटि त तराज़ी कोन्हे। माना हिकिड़ी वॾी तराज़ी आहे जो हिकिड़ो पल काइनात जेतिरो आहे, ॿियो पुड़ो काइनात जेतिरो आहे, पोइ उन में सवाब गुनाह उछलायो जीअं काठियूं तोड़बियूं आहिनि या हट ते वखर, थोरो ईअं कोन्हे। असांजे लाइ बहितरीन जेको असवा हुस्न आहे जनाब रसूल ख़ुदा जो इख़लाक़ आहे, जनाब रसूल ख़ुदा जी ज़िंदगी आहे। ऐं असांजो जेको किरदारु क़यामत जे ॾींहुं आरिफ़ीन चवंदा या सवाब अमल तोड़ियो वेंदो उहो उन जे आईने में तोड़ियो वेंदो। त जेको जनाब रसूल ख़ुदा तव्हांखे ज़िंदगी गुज़ारण जो तरीक़ो ॾिनो या जेको तव्हांजे मासूमीननि तव्हांखे ज़िंदगी गुज़ारण जो तरीक़ो ॾिनो, तव्हां उन ते केतिरो हलिया। जेकॾहिं उन ते घणो हलिया त तव्हांजा अमाल साॻे हथ में ॾिना वेंदा, जेकॾहिं घटि हलिया त खाॿे हथ में। कोशिशि कयूं त घटि में घटि असां उन्हनि खे फॉलो करण जी कोशिशि त कयूं। उहे शयूं जेके बशरी तक़ाज़ा में असांजे मथां अचनि थियूं, घटि में घटि असां पंहिंजे पाण खे एतिरो ईमानदार कयूं, एतिरो सादिक कयूं जो माण्हू असां ते एतबार त करे सघनि, माण्हू असांजे कसम साख ते एतबार त करनि। घटि में घटि असां जॾहिं मोहल्ले में निकिरूं, पंहिंजे पाड़े में, पंहिंजे घिटियुनि में निकिरूं त उते पाड़े वारनि खे ख़बर हुजे त यार ही बाहया शरीफ़ माण्हू आहे, जेकर हिन जे साम्हूं का न्याणी गुज़री बि वई तॾहिं बि हिन जी नज़र गंदी कोन हूंदी। असांजो इख़लाक़ अहिड़ो हुजणु घुरिजे, असांजो किरदारु, असांजो अमल अहिड़ो हुजणु घुरिजे। इहे बुनियादी उहे शयूं आहिनि
जेके असांखे घटि में घटि हक़ खे सुञाणण में मदद कनि थियूं। हक़ छा आहे उन जी तशरीह के बशर जे बस जी ॻाल्हि कान्हे, मालिक करे चुका आहिनि अॻु में, उहो हक़ तॾहिं सुञाणबो। सभ खां पहिरीं पंहिंजे पाण में मुहबतूं पैदा कयो, फिरकेवारियत खां बालातरत थी करे जेके नौजवान दोस्त आहिनि कहिड़नि बि मज़हब सां कहिड़े बि मसलक सां तालुक रखंदा उन्हनि वटि वञो, उन्हनि सां गुफ़्तगू कयो, उन्हनि खे ॿुधायो त सही त असां छा था चाहियूं, ऐं हू असांजी ॻाल्हि तॾहिं ॿुधंदा जॾहिं जेका ॻाल्हि असां ॿुधाए रहिया आहियूं उहा असां पंहिंजे पाण ते एडॉप्ट कंदासीं, पंहिंजे पाण ते लागू कंदासीं। जेकॾहिं आउं साईं अफ़ज़ल हुसैन खे चवां थो साईं कूड़ ॻाल्हाइणु गुनाह आहे, त साईं मूंखे चवंदो साईं तव्हां त सॼी उमिरि ॻाल्हायो, तव्हां त मुंहिंजे साम्हूं ॻाल्हायो। जेकॾहिं आउं साईं अदा खे चवां थो नारेजो साहिब खे त साईं जेको आहे सो गिला गिबत करणु जेका उहा गंदी ॻाल्हि आहे, वरी अधु कलाक खां पोइ हिन सां वेही ॿिए माण्हू जी गिला कयां त हीउ मूंखे चवंदो यार इहो त अमल तूं पाण कंदो आहे, मुंहिंजी ॻाल्हि में असर ई न हूंदो। कोशिशि कयूं इहे बुनियादी शयूं करियो, उन खां पोइ जेके दीन जा वाजिबात आहिनि उन्हनि खे अदा करण जी कोशिशि कयूं, ऐं मालिक खां हर वक़्तु इहा दुआ घुरंदा रहूं त परवरदिगार आज़म असांखे उन हक़ जे रस्ते जी शनाख़्त अता करे जंहिं हक़ जे रस्ते ते हलण सां इंसान फलाह कंदो। अच्छा, जेके दोस्त आहिनि उन्हनि जे लाइ हिकिड़ी दुआ आहे, उहा तोहफ़तन सैयद बादशाह खणी आया आहिनि, दुआ अहद जेका मफ़ातिहुल जनान में आहे, तव्हां पढ़ी आहे सभिनी दोस्तनि ॿुधी बि हूंदी, उहा उर्दू तर्जुमो हुनजो आहे ऐं अरबीअ में पिणु आहे। इन दुआ जे लाइ मौला सादिक़ आले मोहम्मद जो फरमान पाक आहे त जेको शख़्स 40 ॾींहं इन दुआ खे पढ़े थो उहो इंशाअल्लाह इमाम ज़मान अजलल्लाहु ताला फर्ज़ शरीफ़ जे नासिरीन में शुमार थींदो, ऐं उन खां अलावा जेकॾहिं उहो वफ़ात करे थो वञे मसलतन ज़हूर में कुझु देरि आहे त उनखे उनजी क़बर मंझां निदा ॾिनी वेंदी त उहो जॾहिं ज़हूर थींदो। अच्छा, उहे 40 ॾींहं ईअं कोन्हे जेको सुबुह जो उथुसि दुआ पढ़ी छॾियमि त माना कमु थी वियो, न। हाणे उन दुआ में छा उन दुआ अहद जी माना इहा आहे त पंहिंजे वक़्त जे इमाम सां अहद थो कयां, अहद छा जो थो कयां, इताअत जो अहद थो कयां, त उहा दुआ उर्दू में न आहे त घटि में घटि असांखे ख़बर पवे त असां पंहिंजे वक़्त जे इमाम सां अहद कहिड़ो करे रहिया आहियूं, उन शइ ते गौर कबो। ऐं ॿी शइ इहा आहे त घटि में घटि उहे 40 ॾींहं इंसान पंहिंजी अख खे पाक रखे, इंसान पंहिंजी ज़ुबान खे पाक रखे, पोइ ॾिसजे त उन्हनि 40 ॾींहंनि में इंसान जे मथां केतिरो करम थिए थो। छो त आरिफ़ीन जेके हूंदा आहिनि उहे फरमाईंदा आहिनि त बाबा इंसान इमाम चोथों ॾींहुं 5 ॾींहं पहिरीं 4 ॾींहं असां वटि हिकिड़ा विज़िटर्स आया, उनमें हिकिड़ो सैयद हुयो कराची जो, रस्ते में गाॾी में वियासीं विज़ारत ते ॻाल्हि थी ज़हूर इमाम ज़माने जी, हुन कमाल जी ॻाल्हि कई यार इमाम ज़मान साईं बादशाह जी तव्हां फ़क़ीर त इमाम ज़माना ज़हूर कोन कंदो, ज़हूर असांजो थींदो। इमाम ज़माना त मौजूद आहिनि, छो न भाई मौला जो फरमान आहे जिते तव्हां अकेला आहियो उते आउं ॿियो आहियां, जिते तव्हां ॿ आहियो उते आउं टियों आहियां, त पोइ इमाम ज़हूर किथां कंदो, असां कोन था ॾिसी सघूं, असांजी बेदारी थींदी। जेसीं ताईं असां बेदार नथा थियूं तेसीं ताईं असांजे लाइ इमाम जो ज़हूर थींदो ई कोन्हे, ऐं जेकॾहिं असां बेदार थी वियासीं त असांजे लाइ इमाम जो ज़हूर थी चुको आहे। ऐं ग़ैबत हमेशा ज़ालिमनि खां हूंदी ऐं धारियुनि खां हूंदी, पंहिंजनि खां कोन हूंदी। इन फरमान जे तनाज़ुर में असां ॾिसूं जेकॾहिं अॼु असां पंहिंजे वक़्त जे इमाम खे महसूसु नथा करे सघूं, जेकॾहिं अॼु असांजे अखियुनि जे एतिरियूं पटियूं चढ़ियल आहिनि जो असां पंहिंजे वक़्त जे इमाम जे दस्ते शफ़क़त खां परे आहियूं, त यकीनन असां में किथे न किथे का खोट हूंदी। कोशिशि कयूं त उन खोट खे जेको आहे सो पूरो करण जी कोशिशि कयूं। कंहिं नौजवान दोस्त जो सुवालु हुजे त पोइ कजो, सभु दोस्त वेठा आहियूं, साईं वेठो आहे ऐं जवाबु तव्हांखे ज़रूरु ॾियण जी कोशिशि कंदासीं। मुंहिंजो सुवालु आहे, बिस्मिल्लाह, मूं घर में तंबूरो रखियो आहे, उहो सही आहे? साईं अहमद अली साहब ॿुधाए सघे थो, असांजी एतिरी अकुल कोन्हे त तंबूरो मूवी बंदि कर दे।